सैयद हसन कबीरुद्दीन। सैयद हसन कबीरुद्दीन पीर सदरुद्दीन जो फर्जंद ऐं पीर शमसुद्दीन सब्ज़वारी मुल्तानी जो तड़पोटो हो। संदसि ख़ानदान जे नसब जो सिलसिलो हज़रत इमाम जाफ़र सादिक़ सां मिले थो। हीउ बुज़ुर्ग इस्माइली तरीक़े जो हिकु दाई हो। इस्माइली जमायत वटि हू पीर हसन कबीरुद्दीन जे नाले सां मशहूरु आहे। सैयद हसन कबीरुद्दीन मखदूम जहान या जहान गश्त जो हमअसर, पर ॿिन्ही बुज़ुर्गनि जी कंहिं बि मुलाक़ात जो ज़िक्र तारीख़ में नथो मिले। शाह अब्दुल हक मुहद्दिस देलवी अख़बारुल अख़यार में संदसि बारे में लिखियो आहे त सैयद हसन कबीरुद्दीन 180 सालनि जी ॼमार माणी। संदसि वफ़ात 896 हिजरी 1491 ईस्वी में थी। उन हिसाब सां संदसि विलादत जो सन 712 हिजरी 1312 ईस्वी हुजणु खपे, पर इहा राय सही न आहे। संदसि पैदाइश जी तारीख़ हवाले सां मुहक़क़नि में काफ़ी इख़्तिलाफ़ आहिनि। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जे तहक़ीक़ मूजिबि सैयद हसन कबीरुद्दीन जी विलादत 742 हिजरी 1342 ईस्वी में थी ऐं संदसि वफ़ात 853 हिजरी 1449 ईस्वी में थी हुई। उन हिसाब सां सैयद हसन कबीरुद्दीन 104 साल ॼमार माणी। हीउ बुज़ुर्ग मक़ामी तौरु हसन दरिया जे नाले सां बि मशहूरु आहे। संदसि हिन लक़ब जी मशहूरी जो सबबु इहो ॿुधायो वेंदो आहे त हिकु भेरे हिंदुनि जो हिकु काफ़िलो गंगा नदी जी यात्रा लाइ वञी रहियो हो। उहो काफ़िलो जॾहिं उच्च शरीफ़ पहुतो त संदनि मुलाक़ात सैयद हसन कबीरुद्दीन सां थी। पाण काफ़िले जे माण्हुनि खे चयाईं त अमीं एतिरो परे छो था वञो। अमीं जेकॾहिं चाहियो त आउं अव्हां खे हिते ई गंगा ऐं जमुना जो दर्शन करायां। पोइ हिन बुज़ुर्ग जी करामत सां काफ़िले जे सभिनी माण्हुनि पाण खे गंगा नदी जे किनारे ते महसूसु कयो। सैयद साहब जी इहा करामत ॾिसी सभिनी माण्हुनि संदसि हथ ते बैयत कई ऐं सभु संदसि मुरीद थी विया। सैयद हसन कबीरुद्दीन बाबति ख़त पाक उच ऐं तारीख़ या अहद जे मौलिफ़नि लिखियो हो त हू सुहरवर्दी सिलसिले सां तालुक़ रखंदड़ हो। अख़बारुल अख़यार ऐं नज़हतुल ख़वातिर मां बि उन राय खे हथी मिली थी, पर हक़ीक़त में हू ज़िंदगी जा आख़िरी दम ताईं इस्माइली अक़ीदे ते पाबंद रहियो। हिन वक़्तु बि सिंध, पंजाब, कच्छ, काठियावाड़ तोड़े ॿाहिरि मुल्कनि में लॾे वियल इस्माइली आगा ख़ानी अक़ीदे जा माण्हू संदसि वॾा अक़ीदतमंद आहिनि। हिन वक़्तु हिन दरगाह जा सजादा नशीन असना अशरी मसलक सां लाॻापियल आहिनि। उन जो इहो सबबु बि आहे त इस्माइली अक़ीदे वारा दरगाह जा पूॼारी न रहिया। सैयद हसन कबीरुद्दीन हिकु वॾो शाइर हो। संदसि जोयल कलाम खे गनान सॾियो वेंदो आहे। हिन बुज़ुर्ग जा गनान सिराइकी, पंजाबी, हिंदी, गुजराती ऐं पूर्वी ॿोलियुनि में सॼी दुनिया जे इस्माइली जमायत वटि ऐं इस्माइलिया तरीक़े बोर्ड खां सवाइ इंस्टीट्यूट ऑफ इस्माइल इंडस्ट्रीज़ लंडन वटि महफ़ूज़ आहिनि। इस्माइली जमायत तरफ़ां रोज़ानो ॿियनि इस्माइली पीरनि ऐं सैयदनि जे जोड़ियल गनाननि सां गॾु सैयद हसन कबीरुद्दीन जा गनान बि पढ़िया वेंदा आहिनि।